कदीमी वाह सोनवा ते बीठो आहियां जिते तालका म्यूनिसिपल चेयरमैन जे तरफ़ां वाक फुटपाथ ठारायो वेंदो। बिल्कुल सही असां शुक्रगुज़ार आहियूं चेयरमैन साहब सरदार अजूब खान सरकी जा जो है फुटपाथ कम हले तो सही हले तो सुठे नमूने तरीक़े असां महिरबान आहे ऐं बिल्कुलु सुठो आहे मिनती आहे ख़ुशि आहियूं असां हिन में बिल्कुलु जेको फुटपाथ असां बिल्कुलु आवाम ख़ुशि आहियूं चेयरमैन साहब खां मुतफ़िक़ आहियूं। ई कमु जेको आहे तमामु सुठो थिए थो पियो। हूअं अॻ में हिते गंदकार पियो हूंदो या कोई सफ़ाई वफ़ाई न हूंदी हाणे फुटपाथ ठहे थी ॿुधो आहे इन जे मथां फुटपाथ जे मथां को ॿुधो आहे त सिराम विराम लॻंदियूं मथां इहे लॻंदा पंहिंजो कुर्सी वुर्सी बि लॻंदियूं असां त चऊं था ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इन हिसाब सां ॾाढो सुठो कमु कराए थो पियो शाबाश अथसि पोइ बि सफ़ाई वग़ैरह इहो असांजी माना तालका म्यूनिसिपल चेयरमैन ज़ोएब ख़ान जे अहिड़े क़दम ते तव्हां शहरवासी ॾाढा ख़ुशि आहियो। असां ॾाढा ख़ुशि आहियूं असांजे तरफ़ां त असांजे तरफ़ां उअं बि उहो अॻ में बि कमु करे पियो हीअ त अञा वधीक करे थो पियो ॿुधो आहे त अञा वधीक गाॾियूं वाॾियूं बि अचनि थियूं पियूं सफ़ाई थींदी इहे थींदी असां त ॾाढा ख़ुशि आहियूं साईं।